पर हजरत इमाम हुसैन पंजे मुसल्ले ते रोंदे रोंदे रात गुजारे छड़ींदो। अल्लाह अकबर कबीरा। मुझा दोस्तो हजरत इमाम हुसैन शब बेदारा इबादत गुजारा अल्लाह जी बंदगी करने वारो आ। ओ मुझा प्री प्यारा मुहर्रम जो महीनो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मक्के मजा हिजरत करे मदीने पाक आया। हिजरी साल शुरू थियो। कितों शुरू थियो? कितों शुरू थियो? मुहर्रम जे महीने का पहिरियों हिजरी साल, बियो हिजरी साल, टियों चौथों चां जो 11 हिजरी साल में मुझे दिलबर नबी दुनिया ता पर्दो फरमायो ऐं गुंबद खदरा में जलवागर थिया। उन्हें का पो 61 हिजरी सन 61 हिजरी में वाक़े करबला थियो आ। केड़ो सन हुयो? हाने 61 साल गुजरिया त 10 मुहर्रम जो दिहाड़ो 61 भेरा आयो। 1 जो इहो हुयो, बाकी 60 साल गुजरिया। इन 60 सालन में मदीने वारा साईं हुया हजरत अबू बकर सिद्दीक जी खिलाफत राशिदा जो जमानो, हजरत उमर जे खिलाफत राशिदा जो जमानो, उस्मान गनी जे खिलाफत राशिदा जो जमानो, मौला अली जे खिलाफत राशिदा जो जमानो, इमाम हसन जे खिलाफत जो जमानो, हजरत सैयदना अमीर माविया जे दौरानियो हुकूमत जो जमानो। ये 60 साल 60 फेरा मुहर्रम आयो। इन जे अंदर मदीने वारे साईं छा कयो? हजरत खातून अथर फातिमत ज़हरा छा कयो? मौला अली पान छा कंदो हुयो? इमाम हसन 10 मुहर्रम कीअं गुजारींदो हुयो? इमाम हुसैन 10 मुहर्रम कीअं गुजारींदो हुयो? पंहिंजे जिंदगी जे अंदर किताब तो पढ़, सीरत तो पढ़ इमाम हुसैन जी, जिक्र तो पढ़ इमाम हुसैन जो। त 10 मुहर्रम जो ॾींहुं इमाम हुसैन कीअं गुजारींदो? जीअं उन्हें गुजारियो ईअं गुजार त सोनो हुसैन खुश थिए न। गाल समझ में आई? बीबी रुबैया बिन्त मुअव्विज़ बिन्त अफरा रज़ी अल्लाह ताला अन्हा सहाबिया रिवायत थी करे इमाम बैहकी शोबुल ईमान में आंदो आ। 10 मुहर्रम जो ॾींहुं थियो मदीने वारे मीर खुद रोजो रखियो। इमाम बैहकी शोबुल ईमान मदीने वारे साईं खुद रोजो रखियो। सहाबा के फरमायूं तो रोजो रखो। बिलाल के फरमायूं तो बिलाल मदीने जे मज़ाफात में वन ऐलान करे आ तो जंहिं रोजो रखियो आज 10 मुहर्रम जो ॾींहुं आ, जन रोजो रखियो आ वो पंहिंजो रोजो मुकम्मल कयो। ऐं जन रोजो न रखियो आ से बकिया ॾींहुं ईअं गुज़ारनि जीअं रोज़ेदार गुज़ारींदो आ। सुजाग वेठा आहियो? अले अखियूं डिम फुल पींदियूं थियनि। हाँ ॻाल्हि सम्झो था न? साईं फरमाए त जन रोज़ो न रखियो आहे न उहे बि बाक़ी ॾींहं ईअं गुज़ारियो जीअं रोज़ेदार गुज़ारींदो आहे। बीबी साइण जेका रावी आहे हदीस जी उहा थी चवे त असां त रोज़ो रखियोसीं पर असां पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे बि रोज़ो रखायोसीं। पो औरतूं पहिरें दौर में औरतूं बि मस्जिद में जमायत सां नमाज पढ़ंदियूं हुयूं। समझो था? पहिरियों सिफ़ूं मर्दनि जूं, पोइ ॿारनि जूं, पोइ आख़िर में औरतुनि जूं सिफ़ूं थींदियूं। पोइ बीबी साइण थी फरमाए त असां जो मस्जिद में निमाज़ जे लाइ अचूं त पंहिंजा नंढड़ा ॿारड़ा बि वठियूं अचूं। पोइ उहे ॿारड़ा जो रोज़ेदार थञ प्याक ॿार बि असांजा रोज़े में। पोइ जे ॿारड़ा रोअनि त उन मां ठहियल गुॾड़ा रांदीकड़ा उहे बि खयूं पियूं अचूं। ॿारनि खे ॾियूं पिया, परचायूं पियूं त 10 मुहर्रम जे ॾींहं ते मुहाजिरनि खे रोज़ो, अंसारनि खे रोज़ो, सगीरनि खे रोज़ो, कबीरनि खे रोज़ो। मदीने वारे साईं नफली रोज़ो रखे।
इमाम हसन के रोज़ो, इमाम हुसैन के रोज़ो, सैयदा फातिमतु ज़हरा रोज़ीदार। अब गाल समझ में आयो किए हुनन ॾहीं मुहर्रम गुजारियो ऐं तू किए तो गुजारी, अहले बैतन ॾहीं मुहर्रम किए गुजारियो, तू किए तो गुजारी। मां तो सोचियो इन हदीस के जॾहिं मूं पढ़ियो, खुदा जी ज़ात जाने थी, मां इन ते सोचियो तो अजीब गाल है जो नफली रोज़ो आ, फर्जी तो ना है न, फर्ज तो रमज़ान जा रोज़ा है, ऐं फर्जी रोज़े सगीर ॿारनि ते जाए पंहिंजो लाज़िम कोन्हे साईं। बालग फर्जियत रोज़े जी आहे बालग ते, आकिल हुजे बालिग हुजे उन ते रोज़ो फर्ज आहे। हाँ ये सगीर बार जेकी थन पिया उहे भी रोज़ेदार, राज केड़ो मां पे सोचा गाल केड़ी हुई। असल में मुझे दिलबर नबी के गैब जो इल्म अल्लाह दई छड़ियो, मुझे महबूब जी निगाह रुगे मदीने वारन ते न हुई, पर मुझे दिलबर नबी जी निगाह मैदान करबला ते भी हुई। ॾहीं मुहर्रम जो दिहाड़ो ईंदो, मुंहिंजा बचड़ा बुखारा हूंदा, मुंहिंजा बचड़ा उञारा हूंदा, मुंहिंजो अली असगर उञारो हूंदो, मुंहिंजो अली अकबर उञारो हूंदो, मुंहिंजा अहले बैत मैदान करबला में उञारा हूंदा। उन्हनि सां मुशाबिहत पई थिए जो मदीने जे नंढड़नि ॿारनि खे बि रोज़ो। हे सही शरबत बोड़ पुलाव हे सी हुब है अहल बैतन जी, इश्क है इन्हनि खे वॾो सूर है अहल बैतन। तरीक़ो उहो वठ सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम। हाँ मुझे सोने हबीब जे बचड़नि निमाज पढ़ी, कुरान पढ़ियो। जिरमल नाई मुहर्रम जो ॾींहुं थियो न, नाई मुहर्रम अल बिदाया वन निहाया में अल्लामा इब्न कसीर रिवायत आणे थो, ऐं तबरी ऐं ॿियनि बि तारीख़ जे मुस्तनद किताबनि लिखियो आहे त नाई मुहर्रम जो ॾींहुं थियो त यज़ीदियुनि डोंका वॼाया, तबल जंग जो ऐलान थियो त हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु हज़रत गाज़ी अब्बास के फरमायो त अब्बास वञी चई न त दऊना हाज़िहिल अशिय्य, दऊना हाज़िहिल अशिय्य लिनुसल्ली लिरब्बिना। अॼु छॾियो, अॼु जुमे जी रात आ, अॼु भलारी रात आ, अॼो की रात मूंखे छॾियो त मां पंहिंजे रब जी निमाज़ पढ़ां। लिनुसल्ली, लिनुसल्ली जमा मुतकल्लिम, रुगे मां न पर मुझो सजो घराणो, मुझा रफीक, मुझा बचड़ा, मुझा अहले बैत लिनुसल्ली लिरब्बिना, पंहिंजे रब जे रासी निमाज पढ़ूं। निमाज तो हुई पढ़ंदा, सजी जिंदगी निमाज पढ़ियूं, पर इहा निमाज केड़ी जो अज जुम्मे जी रात आ। ओ अब्बास चवीन त दऊना हाज़िहिल अशिय्य, अजो की रात छॾियो त असां पंहिंजे रब जी निमाज पढ़ूं। तव्हांखे ख़बर ना है मां हुसैन इब्न अली आहियां जो मुंहिंजी मुहब्बत निमाज ऐं क़ुरान जी तिलावत सां आहे। हाँ पोइ होॾे यज़ीदियुनि जे लश्कर में, यज़ीदियुनि जे खेमनि में ॻाइण ऐं वॼाइण हुया, तबल पे वॼा, गायण वजायण जूं राग रंग जी महफिल हुई, पर मुझे सोने हुसैन जे खेमन में कुरान जी तिलावत हुई। हाँ होडे दोल पे वगा, होडे दोल पे वगा, हेडे कुरान पे पढ़जी। हाने तू फैसलो पान कर त दोल किथे हिन, कुरान किथे आ। केड़ा इमाम हुसैन जे तरीके ते हिन ऐं केड़ा यजीद जे तरीके ते हिन, फैसलो तू पान कर। होडे दोल पिया वजन ऐं सोने हुसैन जे खेमन में कुरान जी तिलावत जो आवाज पियो अचे पूरी रात। पो जिक्र कंदे इबादत कंदे बचड़ा सुमी पिया, अहले बैत आरामी थी विया, पर मुझो सोनो हुसैन पंहिंजे खेमे में अकेलो अल्लाह जे इबादत में मसरूफ हुयो। जिनमल पोयों भाङो रात जो थियो त साईं जी घरवारी
पंहिंजे निंड मां रोई उथी। सैयदना इमाम हुसैन पुछो बीबी छो रोई थी? अर्ज कई त मुंहिंजा सरदार मूं हिकिड़ो ख्वाब ॾिठो आहे, उन ख्वाब मूंखे परेशान करे विधो आहे। पाण फरमायो त छा ॾिठो अथई? अर्ज कई त हींअर जो मां सुती पई हुयसि त हिकिड़ी औरत ॾिठमि जंहिंजो चेहरो नकाब में मस्तूर हुयो ऐं मूंखे चवण लॻी त अम्मा का बुहारी अथई। मूं अर्ज़ कयो त अम्मा असां परदेसी आहियूं, असां मुसाफ़िर आहियूं, असां का बुहारी त गॾु खणी कोन आया आहियूं। पर अम्मा तूं केरु आहीं जेको मूंखां बुहारी पुछी थी? पंहिंजे चेहरे जो मूंखे ज़ियारत दीदार कराए, ॿुधाए तूं केरु आहीं? फरमाई त मां हुसैन जी अम्मा